नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ में फ्रांस जे सदर पारां अल्लाह जे पैगम्बर हज़रत محمد मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी करण ऐं गुस्ताख खाना खाका ठाहिण ख़िलाफ़ सांगड़ ऐं सिंजूर शहर खे मुकम्मल बंदि करे हड़ताल कई वई है। मुख़्तलिफ़ मज़हबी जमायतनि पारां रैलियूं कढी वयूं आहिनि, जेके मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदे प्रेस क्लब पहुतियूं, जिते फ्रांस जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई है। जिते मज़हबी अॻुवान चयो त फ्रांस जे सदर पारां ॿिन्ही जहाननि जे सरदार ऐं अल्लाह ताला जे आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी करण इंसानियत खां किरियल हरकत आहे, जंहिंसां दुनिया जे अरबे मुसलमान जी दिल आज़ारी थी है। इन्हनि वधीक चयो त हिकु मुसलमान पंहिंजो सर कलम कराए सघे थो, पर रसूल जी हुरमत ते वार बर्दाश्त न करे सघंदो। अॻुवान चयो त फ्रांस जेको पाण खे मज़हबी मुल्क कोठाए थो, उन जे सदर पारां मुसलमाननि जे आख़िरी नबी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी करण इहो इंसानियत खां किरियल अमल है, जंहिं ते अॼु सॼी दुनिया जा मुसलमान रोडनि ते आहिनि। हिननि वधीक चयो त मुसलमान पंहिंजे दीन ऐं पंहिंजे पैगम्बर जी शान खे बुलंद ऐं बाला रखण लाइ हर कुर्बानी लाइ तयार आहे। हिननि इहो बि चयो आहे त आलमी सतह ते अमन क़ाइमु कंदड़ इदारनि खे फ्रांस जी सदर जी अहिड़े कुदे अमल जो नोटिस वठी पूरी दुनिया जा इस्लामी मुल्क हिन सदर जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण खपे ऐं फ्रांस जी शयुनि जो बाइकाट कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।